प्रोग्राम कुर्ब कचहरी, प्रोड्यूसर मुकरम अली लिगारी, मेज़बान वसीम अहमद लिगारी, पेशकश रेडियो नेटवर्क लिगारी। शामिल प्रोग्राम रखंदासीं शाइर आज़ाद मरीज़ जो सिटो सर्द रातियूं सताइनि थियूं, दर्द रातियूं सताइनि थियूं, तो छिनो जॾहिं खां आज़ाद विर्द रातियूं सताइनि थियूं। शामिल प्रोग्राम रखंदासीं वफ़ा हकम विसाण जो चो सिटो गुफ़्तनि में प्यार रखी छॾ, लफ़्ज़नि में प्यार रखी छॾ, सूं अॻियां नेण झुकाए सिजदनि में प्यार रखी छॾ। प्रोग्राम कुर्ब कचहरी, प्रोड्यूसर मुकरम अली लिगारी, मेज़बान वसीम अहमद लिगारी, पेशकश रेडियो नेटवर्क लिगारी। शामिल प्रोग्राम रखंदासीं वली इंसारी सागर जो चो सिटो यादि जॾहिं को प्यारो अचे थो, दिलि में कोई दीप ॿरे थो, दूर जॾहिं को दिलि वारो वञे थो, वली सागर गमनि में जीउ झुरे थो। शामिल प्रोग्राम रखंदासीं वफ़ा हकम विसाण जो चो सिटो मां त हाणे पोड़ो थी वियसि वफ़ा, मगर दर्द ई पोड़ा थियनि नथा, उल्फ़तूं सदाईं उल्फ़तूं लटनि बेवफ़ा, कॾहिं घोड़ा थियनि नथा।